एॾो तूं सितमगर न थी, मूं लाइ तूं डिसंबर न थी। असांजे सिंध जो तमामु बहितरीनु शाइर, लेखक, अदीब, एडिटर, राइटर, सहाफ़ी ज़ाहिद सिंधी कंहिं तारीफ़ जो मुहताज नाहे। ममाली समा साहब कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? ज़ाहिद अली खोसा साहब तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? ठीकु ठाक अमन अमान। हीअ तव्हां सभिनी सॼणनि जे नज़र मौला सलामत रखेव, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। सर्द रातियों के गॾु कटियूं तो मूंखां विसरनि की नथा अॼु बि तुंहिंजा प्यार बाहू करे विहणा ॾींदो है दिलदार ज़ुल्फ़ करे सरकार ॾींदो है मंज़र साख खे।